दोस्तों हे तव्हांखे जेको आहे न सितारनि जी दोस्ती दुश्मनी जा जेके हुनजा वास्ता आहिनि या मसावी आहिनि या ममतरे जंहिंखे पाण सिंधी में खणी चवंदा आहियूं, उर्दू में हुनखे मसावी चवंदा आहिनि, पाण सिंधी में हुनखे जेको आहे न ममतरे चवंदा आहियूं। हाणे हुनजा जेके न तालुकात जेके आहिनि उहे तव्हांखे ॾेखारियां मैप जे अंदरि, त उहो नक्शे जे अंदरि या जेका हुन ज़ाइचे जे अंदरि कहिड़े नमूने सां जेका आहे न उहे विहारियल आहिनि। इहे क़ाइदो पुराणो क़दीमी आहे, नूह अलैहिस्सलाम जे दौर खां वठी अचे थो पियो, जेको आहे समूरा दोस्त हुनखे इस्तेमालु कंदा आहिनि जेके ॿाहिरि में फ़लकियात ईअं असां बि जेके आहिनि तक़रीबन कंदा त कोन हुयासीं, लेकिन हाणे तव्हांजी मालूमात जे लाइ जेका आहे न उहो चऊं था पिया तव्हांखे कमु अचे। हिन वीडियो जे अंदरि त ॾेखारियल आहे, मां तव्हांखे पढ़ी बि ॿुधायां थो। ऐं मुंहिंजो पंहिंजो ज़ाती किताबु हथ में ठहियलु आहे, इहो न आहे त कंहिंखां जेको आहे वठी आया आहियूं। हे सितारनि जो वास्तो ईअं आहे त जेकॾहिं हे जीअं शम्स सितारो आहे न, त हिन शम्स जो जेको आहे न दोस्त कमर आहे, मरीख़ आहे, मुश्तरी, इहे दोस्त अथसि। ऐं अतारत उहो मसावी अथसि, न दोस्त न दुश्मन अथसि। अहिड़े तरीक़े सां ज़ोइल ऐं ज़ारो जेको आहे उनजी वरी जेको आहे न दुश्मन सितारो आहे। जीअं कमर आहे, कमर जो शम्स ऐं अतारत दोस्त आहिनि, मरीख़ मुश्तरी ज़ोइल ऐं ज़ारा जेके आहिनि मसावी अथसि। ऐं हिन जो दुश्मन कोई बि सितारो न आहे मरीख़ जो, कमर जो। अहिड़े नमूने मरीख़ जो जेको आहे न मुश्तरी, कमर, शम्स इहे दोस्त अथसि, ज़ोइल ऐं ज़ारो जेके आहिनि मसावी अथसि। ऐं अतारत उनजो जेको आहे न दुश्मन सितारो आहे। ईअं अतारत जो शम्स ऐं ज़ारो जेको आहे दोस्त अथसि, मरीख़ ज़ोइल मुश्तरी जेके आहिनि मसावी अथसि, ऐं कमर उनजो दुश्मन आहे। अहिड़े नमूने मुश्तरी जो जेको आहे न दोस्त जेके आहिनि शम्स कमर मरीख़ अथसि, ऐं ज़ोइल मसावी अथसि। अतारत ज़ारा जेका आहिनि उहो उनजा दुश्मन आहिनि। ज़ारो जो जेको अतारत ऐं ज़ोइल दोस्त अथसि, मरीख़ ऐं मुश्तरी जेके आहिनि उनजा मसावी आहिनि। कमर ऐं शम्स जेका आहिनि उनजा दुश्मन सितारो आहिनि। ईअं ज़ोइल जो जेको आहे ज़ारो ऐं अतारत दोस्त अथसि, मुश्तरी जेका आहे उनजो मसावी आहे, ऐं मरीख़ कमर शम्स जेके आहिनि उनजा मुखालिफ़ आहिनि या दुश्मन सितारा आहिनि। ठीकु आहे, जेकॾहिं सम्झ में अचे त ठीकु आहे, जेकॾहिं न सम्झ में अचे त फी सभु ख़ुदा हाफ़िज़। मसावी जो मां थोरो तशरीह कयो। मसावी तव्हांखे ॿुधाए त ममतरिज पाण उनखे चवंदा आहियूं। जेकॾहिं मसावी जो मक़सदु इहो हूंदो आहे ममतरिज, पाण सिंधी में उनखे चवंदा आहियूं। मसइलो आहे त जेकॾहिं हिकिड़ो दोस्त असां सां मिली थो वञे त उनजो मक़सदु इहो आहे त उहो तव्हां उनखे दोस्त न खणियो, न दोस्त खणियो न दुश्मन खणियो, उहो मसावी हूंदो। जेकॾहिं असां सां मिलियो आहे त असांजो दोस्त, जे ॿिए सां मिलंदो त ॿिए जो दोस्त, माना उहो माण्हू जेको आहे न उन में तव्हां फ़ाइदो नथा वठी सघो। फ़ाइदो जेकॾहिं वठणु चाहियो था त तव्हां उनजे पंहिंजे तरफ़ छिकियो, आञो, ऐं उनखां को कमु वठणु चाहियो था त वठी सघो था। ओसिताईं जेसिताईं उहो तव्हां सां गॾु आहे। तव्हां को टुटो ॿिए सां मिलियो त उहो वरी उन सां हूंदो, ऐं उन जा कमकार कंदो, वरी तव्हांजा न कंदो। तव्हां सां मिलंदो त तव्हां जहिड़ो थी वेंदो, तव्हांजो चयो मञींदो। मसावी जो मक़सदु ऑलरेडी जेका आहे न इल्म नजूम जे अंदरि इन खे आहे त उहो माण्हू जंहिंसां हूंदो उन जो हूंदो, बसि इहो आहे इन मसावी जेका आहे न, या ममतरे जंहिंखे आम ज़बान में चयो वेंदो। ठीकु आहे।